अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाल वाला था। उम्मीद है सब दोस्त खैरियत से हूंदव। दोस्तों अॼु असीं वञी रहिया आहियूं दरगाह आलिया जानपुर शरीफ़। पोइ अॼु उन जा सभी मंदर तव्हांखे ॾेखारींदासीं। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। त जीअं दोस्तों हाणे असीं जेको आहे न मीरपुर माथलो शहर में पहुची चुका आहियूं। त जीअं दोस्तों जेको दरगाह जानपुर शरीफ़ आहे उहो ज़िलो घोटकी तालुके मीरपुर माथलो में आहे। त जीअं दोस्तों हाणे जेको आहे न असीं रस्ते में वञी रहिया आहियूं। रस्ते जा तव्हांखे मंदर ॾेखारींदा वेंदा रहिया आहियूं। तो जीअं दोस्तों असां सां हिकिड़ो नंढड़ो गाॾ आहे। उहो नंढड़ो जेको आहे रस्ते में हाणे हिन वक़्तु सुम्ही पियो आहे। तो जीअं दोस्तों असीं दरगाह जानपुर शरीफ़ जे अनकरीब पहुचण वारा आहियूं। हाणे तव्हां ॾिसी रहिया आहियो त असीं दरगाह पहुची चुका आहियूं। हाणे असीं दरगाह पहुची चुका आहियूं। दरगाह जा सुठा सुठा प्यारा प्यारा मंदर तव्हांखे ॾेखारींदासीं। तव्हां ॾिसो ऐं मज़ो वठो ऐं हिन वीडियो खे फुल वॉच ज़रूरु कंदा। हाणे गुलफ़ाम साईं वेठा आहिनि। तव्हांखे जेको आहे न गुलफ़ाम साईं जो दीदार करायूं था। दरगाह ते हिकिड़ो हॉल ठहियलु आहे। उन जो मंदर तव्हांखे ॾेखारियूं था। हिते साईं जा प्यारा प्यारा तस्वीर बि लॻियल आहिनि। उन्हनि जो तव्हांखे दीदार बि करायूं था।
मुनवर साईं जे बंगले में जेको आहे न हिकु पार्क ठहियलु आहे। उन में मुख़्तलिफ़ मुख़्तलिफ़ गुल लॻल आहिनि। उन्हनि जा अव्हांखे जेको आहे न थोरो मंज़र ॾेखारियूं था। अॻिते हली अव्हांखे शफ़ाए खूह जो मंज़र ॾेखारियूं था। मालिकनि जे दुआ सां जेको सबील पीए थो उन्हनि जूं बीमारियूं सॼियूं ख़तमु थी वञनि थियूं। हाणे अव्हांखे थोरो जेको आहे न बाज़ारनि जा मंज़र ॾेखारियूं था। अगरि अव्हांखे इहो वीडियो पसंदि आहे त असांजे हिन वीडियो खे ज़रूरु लाइक कजो ऐं असांजे यूट्यूब चैनल महफ़िल मौसीक़ी सॉन्ग्स खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। हाणे पंहिंजो ख़्यालु रखिजो। इंशाल्लाह ॿिए कंहिं नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं।